लेखो कंदे जे मूसा कोई पुजी न सघंदस, झोली फैलाए रहम जी तो कभी कपिनंदस। संत दास तुझो बणियो रहे कर आसीसा, कॾहिं बि मूंखे कीन छॾिजांइ चवंदी रहंदस। ॾाढी अयाणी ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं। ॾाढा बि ॾाढा ॾिठा आहिनि, जीवन जा तजुर्बा बि ॾाढा अथव। ठीकु हाणे सम्झ बि तव्हांखे खोड़ वाधायूं अथव, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे, पोइ बि हमेशह ईअं थियो चवंदो मुंझा पिया मुंझकारो छो आहे? हुजणु खपे न बढ़िया भई हाणे थी वियो, हाणे काई बि मुंझकारो कोन, पर काई न काई अटक आहे। वरी के विद्वान चवंदा नी भॻवान ॼाणियो हाणे नक में लकेली हर कंहिंखे विझी करे रस्सी पंहिंजे हथ में रखी आहे। तूं केॾो बि काॾे बि वेंदे तोखे जुड़ियल सां रहणो पवंदो, तूं माखो सवाइ न रही सघंदो आहे। चलो हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि जोड़ियूं था। अक्सर समाज में हिकिड़ो अखर ईंदो आहे, चई असां सुठा कम बि ॾाढा कंदा आहियूं, सत्संग बि असां कयूं, दान पुञ बि असां कयूं, भलाई जा कम असां दुख बि असांखे ॾियूं, ऐं जेके पाप कनि था सॼो ॾींहुं माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि था, मांस बि उहे खाईंदा, शराब बि उहे पीता, वधनि बि उहे था। इहा समाज में ॾाढी धारणा, इहा ॻाल्हि ॾाढी हलंदी आहे। इनजो जवाबु छा? सुठनि खे भॻवानु तकलीफ़ ॾेई करे उन जा जेके कयल पाप नी दंड ॾेई करे चवंदो हिन जनम खां पोइ तोखे मां पाण सां मिलाईंदुमि, ऐं पापी खे भॻवानु छूट छो ॾींदा? पाप जो घड़ो भरजई, पोइ नरक इहे 84 लख जोड़ियूं पोइ त वठणो वठ, पोइ वरी पाण फल रूप में ॾिसंदा आहियूं। कंहिं घर में मंद ॿुधी ॿार, हिकु दफ़ो नागपुर वियुसि, मूंखे हिकिड़ी हॉस्पिटल में वठी विया। मंद बुद्धि विकलांगन जो आश्रम, हिकिड़ो ॿुढड़ो शरीर हुजे, 70 साल जो हूंदो। असांखे हिकु वार्ड घुमाइनि पिया, परिचय कंहिं ॾिनो हूंदो हुते। हाणे हिकिड़ो ॼणो चांवर जी प्लेट हथ में झले, चमचो हथ में अथसि। हाणे मंद ॿुधी आहे, सम्झ कोन्हेसि, गिग वयसि थी, हीअं मुंहुं टेढ़ो अथसि, ॿाहूं हीअं, टंगा हीअं, पूरो अलाए घणा वकड़ हिक ई शरीर में। चिमचो भरे करे वात में चांवरनि जो विझनिसि पिया। मिसाल चिमचे में 30-40 दाणा चांवरनि जा, उन में कुल हिकु ॿ दाणा वात में टिकनि पिया, ॿिया प्लेट में किरी पवनि पिया। वरी वीचारो खणी करे हीअं वियो। पुछूंसि पिया हिन खां, भाई घणी देरि लॻंदी थी? चई मुनो कलाक लॻंदो आहे, अधु प्लेट खां घटि लॻे उहो चांवर खाराए सघंदा आहियूं। माना हिकु इंसान त थियो, पर मंद ॿुधी वरी विकलांग, त इहो छाजो ॾंड आहे? जंहिं पोयनि जन्मनि में एॾा पाप कया, उन्हनि खे अहिड़े रूप में हो स्थिति थिए थी। परतवाड़ा में हिकिड़ो आश्रम आहे, मां थी आयो आहियां, छिक ॾाढी हूंदी आहे उते। वरी अनाथ, विकलांग, मंद ॿुधी न्याणियूं रहंदियूं। अखर सम्झिजो, मुंहिंजा अखर पकड़ियो। पहिरियों अनाथ, धणी वारस कोन्हे, वरी मंद ॿुधी, वरी विकलांग, कंहिंजे शरीर ते कपिड़ो आहे न आहे, यानी उनखे ॾिसजे न कीअं के ॿार मलमूत्र में गंद में पिया आहिनि, वीचारा घणा दफ़ा कोई थींदो। इहो दंड छाजो आहे? ये जेके घणा चवनि था न, पापी पाप बि कनि था, अञा वधंदा वञनि था, जंहिं ॾींहुं घड़ो भरियो पोइ अहिड़ी हालत थींदी आहे। ऐं गुरु महाराज छा सेखारींदा? सत्संग में सेखारींदा, बाबा रूटीन में कंदो हलो, ऐं पंहिंजे मयार न ॾे। मूंखे भाव चढ़ण न ॾिनो, मूंखे हिन धोखो कयो, हिन हीअं कयो, हुन हूअं कयो, इहे ॻाल्हियूं कम न ईंदा आहिनि। सहस सियाणप लखो हिकु न चले, न इहे ॻाल्हियूं बि छड़ो।
ई ॻाल्हियूं थी पाण खे तसलियूं कूड़ियूं तसलियूं न ॾे। मां त छा कयां त मूंखे त माण्हुनि धोखो ॾिनो, मां त हीअं। अड़े तूं जेको कयो थी उहो तुंहिंजो थी, जेको कयो थी उहो तुंहिंजो थी। घणो वक़्तु पहिरियों हिकिड़ा के पाठी हा, मां उन्हनि खां 200-300 पाठ पढ़ाया हूंदा। मां ॿाहिरि वियो हुउमि, उनजी मृत्यु थी, घर परचाणी करणु वयुमि। घर वारनि चयो पाठ रखाए दो, चयो न। मां चयो मां रखाया न आश्रम में, मां हिननि को एॾा पाठ पढ़ाया। चए केरु? मां चयो तव्हां छड़ो आरती ते सुबुह शाम जो, जे केरु ईंदो बाबा हिकु टाइम अचो, जे न ईंदा भला मां रखाया। चई दिलि न आहे असांजी। ठीकु भाई, बाबा 3 ॾींहं जो पाठ उहो बि असां न थींदो। श्रीमद भगवत गीता जो 1 ॾींहं जो पाठ थिए उहो बि न थींदो। जॾहिं मां निकिरां पियो घरो अखियुनि में पाणी आयो। माना न जेतिरे जीअरे पाठ पढ़ियासीं पढ़िया, पोयों जी हालत साईं दया करे संसार जी ॾिसूं था सॼो ॾींहुं। संत इहो सेखारींदा हुआ जेतिरो थी सघे हर ॾींहं खे सजायो कर। ऐं कॾहिं वरी इन्हनि ॻाल्हियुनि खे घणो मथे में न रखो। जीअं पैसो थींदो न, पैसो जेब में हुजे सुठी ॻाल्हि आहे, पैसो दिलि ताईं हुजे बि सुठी ॻाल्हि आहे, तसली थींदी आहे भाई मां वटि पैसो आहे, मुंहिंजो वॾे जीवन चङो गुज़रंदो। पर उहो पैसो दिमाग़ में न अचणु खपे। जंहिंखे दिमाग़ में पैसो आयो छुटो। हर शइ जी पंहिंजी जाइ थींदी आहे। सोन जे रखण जी जॻह अलॻि थींदी, वरी कपिड़नि नमन जे रखण जी जॻह अलॻि थींदी आहे। कपिड़ा रूटीन में जेके पाइबा उहा जॻह अलॻि थींदी आहे, और मेरा कपिड़ा अलॻि जॻह ते रखबा। बाबा हिकु ई जॻह थोरी थींदी आहे। ईअं ई हर कर्म जो तरीक़ो, हर शइ जो उपयोग अलॻि थींदो आहे। ईअं ई असां पाण सां सचा थियूं। असां ॿियनि जी केतिरी बि कयूं, ऐं परिस्थितियूं अहिड़ियूं सभु पंहिंसां ईंदियूं अथव।